हलफ तो खणा त आउं लजपाल पैनल जे मंशूर ऐं पेटेलफ जे आइन जो पाबंद रहंदुसि। ट्रेज़री जेका आहे मां अर्ज़ु करियां त हिकिड़ी वाजिबी पई करे तलके सिंध जे सभिनी सरकारी मुलाज़िमनि सां पर ख़ासि करे तलके सिंध जा जेके उस्ताद आहिनि उन्हनि सां बिना जवाब बिना शोकाज़ नोटिस ॾियण जे बिना सबब जे कंहिंजी 15,000 कंहिंजी 10,000 हर महीने जेको आहे न माना उहा कटीनि था त ट्रेज़री खां मां मुतालबो थो कयां त भाई इहा जेका 15,000 ऐं जेका 10,000 इहा फिलफोर जेका कटौती इहा जेका ख़तमु कई वञे। हीअ ब्लेम था आणनि असां ते भाउ तव्हां बेनज़ीर इनकम सपोर्ट जा प्रोग्राम जा पैसा खाइनि। असां बेनज़ीर खां इनकम सपोर्ट प्रोग्राम जे ऑफिस में विया आहियूं, उतां उस्तादनि जी डेटा वरिती अथऊं। हू चवंदा हुआ असांखे इन ॻाल्हि जी ख़बर ई न आहे। इन करे ट्रेज़री अकाउंटेंट मोहम्मद अली चैनल खे मां चवां थो इहा किस्त जेका आहे मुंहिंजे तहलके सिंध जे उस्तादनि जी कटणु बंदि कर। ॿी सूरत में मां न त ट्रेज़री वारो भरपूर एहतिजाज कराइण ऐं उस्तादनि जा जेके जाइज़ मसइला आहिनि उहे हल करणु। जीअं एजुकेशन वर्क्स में जेको आहे माना इलाही ठेकेदार जेको आहे नमूनेबाज़ी वेठा कनि, उहे स्कूलनि जो कमु मुकमल कोन था कनि, उन्हनि जे लाइ आवाज़ उथाइण। इनशाला जेके कम स्कूलनि जा मुकमल न थिया आहिनि उहे ठेकेदारनि खां बाक़ाइदे क़ानूनी ऐं आइनी तरह सां उन्हनि खां इहो पंहिंजे तइलीमी इदारनि खे हक़ु ॾियारिबो ऐं उहे बिल्डिंग जेके रहियल कम आहिनि उनखे फाइनल कराइबो। अॼोकी हलफ़ बरदारी जेका आई उहा मां इलेक्शन खटी 15 फेबरवरी ते शहबाज़ पैनल खां उनजी हवाले सां मुंहिंजी हलफ़ बरदारी। मां पंहिंजे तहलके सिंध जे उस्तादनि सां इहो वचन थो कयां त तव्हांजे सभिनी उन्हनि जाइज़ मसइलनि जे लाइ पंहिंजे ऑफिसरनि सां पंहिंजे टीओ सां पंहिंजे डीओ सां डीओ सेकेंडरी सां मिली करे मां तव्हांजा जाइज़ जेके मसइला हूंदा इनशाला उहे तरजीही बुनियादनि ते हल कराईंदुसि।